अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त जोगी खे जेको सो नांगण चयो त असां इंसाननि खे ॾंगण हाणे छॾे ॾिनो आहे। जोगी हुन खां पुछा कई छाजे लाइ? जे इन जे लाइ त हाणे इंसान खे ॾंगे थो। असां जीअं इंसान खे ॾंगियूं था उहो हफ़्तो खनि इस्पताल में आहे, पर जेको इंसान खे जेको ॾंगे थो न उहो कई सालनि ताईं जेको त पंहिंजे घर में ई पियो आहे उन्हनि सूरनि में। ऐं कुतनि चयो त असां इंसाननि ते भौंकणु फिटी कयो आहे हाणे, छाकाणि जो इंसान ते भौंके थो पियो। जेको सच ॻाल्हि आहे त उनजे मथां जेको सो इंसान घणा ई भौंकनि था पिया, इन करे असां भौंकणु फिटी कयो आहे हाणे। ऐं गिझ जेके बांध हूंदा आहिनि, जेके ढूंढ खे जेके पटींदा आहिनि, उन्हनि चयो त असां हाणे ढूंढ खे पटणु फिटी करे छॾियो आहे, छो जो इंसान जे ढूंढ खे पाण ई पटे थो पियो। इन जे करे असां इहो पटणु फिटी कयो आहे। कंहिंखे जेको सो गीता में ध्यानु न मिलियो, कंहिंखे क़ुर में ईमान न मिलियो, उन इंसान खे जेको सो आसमान में कहिड़ो अलाह नज़र ईंदो जेके इंसान में इंसान नज़र न आयो। इंसान बि जेको थो नोटनि वांगुरु हुजे हा। माण्हू जीअं नोटनि खे चेक कंदो आहे त असुली आहे या नकुली आहे, इंसान जी बि ईअं ख़बर पवे हा त असुली आहे या नकुली आहे, उनखे माण्हू ईअं ई चेक करे हा।